मुंहिंजो नालो अशफाक महर आहे। सिंध जे टे वॾे शहर सखर खां बिलोंग कयां थो ऐं मुंहिंजो ॻोठु आहे सखर शिकारपुर जे विच में अब्दूर। वॾा मुंहिंजा उतां जा आहिनि ऐं मुंहिंजी तालीम ऐं मुंहिंजी बचपन मुंहिंजो उहो सखर में गुज़रियो। ऐं उन खां पोइ जॾहिं आहिस्ते आहिस्ते वॾा थियासीं तालीम गुज़री। तालीम जे हवाले सां तव्हां BA कई आहे खैरपुर यूनिवर्सिटी मां। उन खां पोइ KTN म्यूज़िक चैनल सिंधी कशिश एंटरटेनमेंट KTN इहो जॾहिं आया चैनल त गाना काफ़ी सारा ॿुधंदा हुआसीं। म्यूज़िक सां ॾाढो लॻाव हूंदो हुओ। उन खां पोइ कुझु बि प्लैनिंग कोन हुई त मीडिया में वञिणो आहे, जॉब करणी आहे, कमु करिणो आहे, मॉडलिंग करणी आहे, डायरेक्शन करणी आहे, कुझु प्लैनिंग न हुई। सभु कुझु अचानक सां थी वियो। मुंहिंजो कज़न मूंखे हिकु दफ़ो चयो त जॉब कंदे म्यूज़िक चैनल में असां मां चयो कंदासीं, को मसइलो ई कोन। हुन टाइम शौक़ु बि हूंदो म्यूज़िक जो। कशिश ते 2005 खां पोइ स्टार्ट असांजो थियो। मुंहिंजो कज़न आबिद हुन मूंखे हुते जॉइन करायो। पोइ असिस्टेंट कैमरा वर्क स्टार्ट कयो हुते। 2 साल, 1.5 साल, 3 साल ईअं 2 सालनि जे उहो कमु स्टार्ट कयोसीं। उन खां पोइ मीडिया में मॉडलिंग कईसीं। डायरेक्शन जो ॾाढो शौक़ु हुयो त डायरेक्शन स्टार्ट कईसीं। डायरेक्शन कईसीं 5 सॉन्ग्स पाण ते। डायरेक्शन काफ़ी तकलीफ़ूं काफ़ी आहियूं। ऑब्वियसली एतिरो माण्हू कमु करे थो, काफ़ी तकलीफ़ूं, कहिड़ियूं तकलीफ़ूं ॿुधाए कहिड़ियूं करे। बट उन टाइम नौजवान हुयासीं, काफ़ी यंग हुयासीं। उन टाइम इन शइ जो एतिरो न थींदो हो त बसि हाणे नाहे करिणो या बसि हाणे ख़तमु करिणो आहे। पर इलाही तकलीफ़ूं आयूं, इलाही प्रॉब्लम्स थिया। मॉडलिंग जे हवाले सां काफ़ी माण्हुनि ईअं सपोर्ट न कई जीअं करणु घुरिजे आहे। पर पोइ बि पंहिंजी कोशिशि कई। डायरेक्शन जे हवाले सां पाण कयोसीं। बसि कुझु माण्हुनि जा दोस्तनि जा बि थोरा आहिनि, थोरा न इलाही थोरा आहिनि जिन सपोर्ट कई ऐं गॾु बीठा सपोर्ट कई। चयो न कंदे करे वेंदे। ईअं ई थियो ऐं ईअं ई स्टार्ट कयोसीं। पोइ काफ़ी म्यूज़िक वीडियो सां काफ़ी लॻाव हुयो त म्यूज़िक पाण त डायरेक्शन बि कंदो, मॉडलिंग बि, कैमरा वर्क बि कंदासीं। पोइ कंदे इहो वक़्तु ईअं गुज़री वियो। सिंधी सॉन्ग्स इलाही शूट कया, इलाही लाइव कॉन्सर्ट थी विया, म्यूज़िक लाइव थी विया। ऑल ओवर जेतिरा बि सिंगर्स हुजनि उन सां गॾु घणो कमु कयो, डायरेक्टरनि सां कमु कयो। सॼी राति ईअं सम्झो महीननि जा महीना टूर हूंदा हुआ असांजा। पूरे सिंध का कोई हिसो न छॾियोसीं। सिंध KTN असांखे पूरो सिंध ॾेखारियो। हिकिड़े सखर खां मां निकितमि कराची। उन खां पोइ वरी सिंध में ॾींहुं राति हिकिड़ो इवेंट सुबुह जो आहे, हिकिड़ो राति जो आहे। कैमरा वर्क जे हिसाब सां कमु कंदा हुआसीं। डायरेक्शन बि कंदा, कैमरा वर्क खां पोइ वरी मॉडलिंग बि कंदा हुआसीं। कुझु माण्हू सुञाणंदा बि हुया। काफ़ी टाइम ॾिनोसीं हुते ऐं काफ़ी टाइम 2018-19 ताईं काफ़ी हिते वक़्तु गुज़ारियो। उन जे दौरान उर्दू प्रोडक्शन्स ते बि काफ़ी कमु कयोसीं। कमर्शियल्स वग़ैरह ड्रामा थी विया, उहे बि साइट्स में हलंदा। पर KTN खे न छॾियोसीं, म्यूज़िक चैनल कशिश खे न छॾियोसीं। उन सां अलॻि सां हिकिड़ी दिलि हूंदी, शौक़ु हूंदो। एतिरो हुते टाइम ॾिनोसीं त पोइ दिलि न चवंदी त ओॾे वञी ॿियनि कमु कजे। पर पोइ बि करिणो पवंदो, छो त लाज़मी तव्हांखे दुनिया सां थोरो घणो त प्रोफेशनलिज़म में बि कमु करिणो पवंदो आहे। हिते बि आहे। पर KTN कशिश असांखे इलाही सेखारियो, मूंखे ख़ासि करके इलाही सेखारियो। ऐं उन खां पोइ इहे कमर्शियल्स, गाना, सभु कुझु करण खां पोइ डिसाइड कयो त हाणे इलाही टाइम ॾिनो आहे, इलाही वक़्तु गुज़रियो आहे, हाणे थोरो अॻे मूव कजे। पोइ 2019 जे एंड या 20 में स्टार्ट में दुबई शिफ्ट थियासीं। दुबई अची ख़बर पई त दुनिया ई ॿी आहे मीडिया जे हवाले सां। कमु ई ॿियो आहे जेको असां कमु कयूं पिया। इहो ईअं सम्झो काफ़ी साल पोइ हिते आहियूं असां। पोइ हिते अची करे ख़बर पई हर शइ जी। पोइ इंट्रस्ट बि वधियो अञा कम में। हिते बॉलीवुड जो काफ़ी मां कमु कयो। बॉलीवुड मूवीज़ जी कमर्शियल्स, पॉडकास्ट, लाइव कॉन्सर्ट, कॉर्पोरेट इवेंट्स। उन खां पोइ लोकल्स हिते इलाही कमु कयो। 5 साल थी विया आहिनि कंटिन्यू हिते कमु कयां पियो मां। ऐं ॾाढी सुठो हिते तव्हां ॾिसंदा हूंदो। हिते अचण सां काफ़ी तकलीफ़ूं आयूं। दुबई में आयासीं त ख़बर कोन हुई त कमु कीअं थींदो आहे, माण्हू सां कीअं मिलिबो आहे, लैंग्वेज जो मसइलो, माण्हुनि जो मसइलो, कम जो ख़बर कोन। इहे बि इलाही शयूं हुयूं जेके अचण में काफ़ी तकलीफ़ थी। पोइ आहिस्ते आहिस्ते माण्हू महिनत करे थो, टाइम ॾिए थो, वक़्तु गुज़रे थो।
पाण खे सम्झे थो त हाणे मां कुझु करे सघां थो, अॻे वधी सघां थो। ॿियो वरी इहो त हिते दुबई आयासीं, दुबई में ख़बर पई कम जी, जो तव्हांखे ॿुधायां पियो त अवश्य कैमराऊं उहे न हुयूं, उहे माण्हू ओड़ा न हुया, ऐं हिकिड़ो माण्हू न हुयो। असां हुते कुझु हिकिड़े माण्हू सां 2-2 3-3 साल कमु कंदा हुआसीं, यको कमु हलंदो। हिते रोज़ु हिकिड़ो हर डायरेक्टर नओं, हर माण्हू नओं, उन सां कमु कयूं पिया, उन्हनि सां उनजी लैंग्वेज, उनजो कमु, उनजो हर कमु डिफरेंट हुयो। पोइ इन शइ खे ॾिसंदे पोइ उन ते कमु वर्क कयोसीं, कमु कयोसीं, टाइम ॾिनोसीं। ईअं हलंदे हलंदे हिते वञी पुॻाऊं ऐं काफ़ी सुठो लॻो ऐं ॾाढी ख़ुशी थी मूंखे। WTN न्यूज़ वारनि मूंखे पंहिंजी जर्नी जे हवाले सां ॿुधायो। मां जल्दी इन जे करे थो ॿुधायां जो इहा ॻाल्हि इलाही वॾियूं आहिनि मूं वटि ॻाल्हियूं। फैमिली जी काई रुकावट कोन आई। फैमिली में मुंहिंजो फादर, मुंहिंजा भाइर, मुंहिंजो घर में जेके बि माण्हू आहिनि, मुंहिंजो बाबा साईं ज़ुल्फ़कार, मुंहिंजो भाउ वॾो, नंढा भाइर जेके बि आहिनि, हर कंहिं मूंखे सपोर्ट कयो। हर दोस्त, हर माण्हू मूंखे सपोर्ट कयो इन जे हवाले सां, कम जे हवाले सां। त न हीअं न कर, हूअं न कर, हीअ छो थो करे, हूअ छो थो करे। मूंखे ॾाढी सपोर्ट मिली मुंहिंजी फैमिलीअ जे तरफ़ां, ख़ासि करे मुंहिंजे फादर, मुंहिंजे बाबा साईं ज़ुल्फ़कार जे तरफ़ां। ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी आहे। मुंहिंजो पीउ मूंखे ॾिसी ख़ुशि थींदो आहे। मां जेको मुक़ाम ते आहियां, मुंहिंजी फैमिली वारा ॾिसी मूंखे ख़ुशि थींदा आहिनि। उन्हनि दोस्तनि भाइरनि खे हिकु राय ॾींदुमि त जेको बि माण्हू जंहिं फील्ड में वञे थो, जेसिताईं उहो दिलि सां, पाण चाह सां उहो कमु नथो करे, उहो तेसिताईं कुझु बि नथो थिए। बाक़ी ईअं माण्हू मज़दूरी वांगुरु कमु कंदो, उहो 1 साल, 2 साल, 5 साल, 10 साल ईअं वक़्तु गुज़री वेंदो। ऐं जंहिं बि फील्ड में वञो, उहो प्रॉपर तरीक़े सां उन फील्ड खे स्टडी कयो, उन फील्ड खे, उनजी पढ़ाई कयो, ख़ासि करके उनजी पढ़ाई करे अचो। असां इहे शयूं न कयूंसीं, असां प्रैक्टिकली सिखी करे आयासीं। पर इन में छा हूंदो, इहो सिखी करे ईंदो, उन खां पोइ प्रैक्टिकली कंदो त पोइ तव्हांखे ॾाढी इन शइ जी नॉलेज थींदी। ऐं जंहिंमें हुनर आहे, तव्हांखे लॻे थो त मां हीअ करे सघां थो, उन में कमु कयो। अहिड़ी शइ में कमु न कयो जंहिंमें तव्हां नथा करे सघो। महिरबानी, लख कुर्ब, मां अशफाक महर। ऐं हमेशह मूंखे दुआ में यादि रखिजो।